ख़ुशीअ लाइ मूंखे छॾियो अथई गुज़िरियल वक़्तु न यादि कयो अथई प्यार जा गुल मरोड़ई शीशे जहिड़ी दिलि टोड़ई जानी शाबस अथई पुट 2020 में तव्हां प्राइम मिनिस्टर कंहिंखे ॾिसण लाइ चाहियो? मां त चवां मां थी वञा। हेॾे ॿुध तो कॾहिं मछी खाधी आहे? अरे बा केर खाए कंडा हूंदा आहिनि हुन में। अरे सफ़ा चरियो चप्पल पाए पोइ खाईंदो कर। वार्ड जी सिम हिकिड़े ॾींहं वारो पैकेज कीअं थींदो? वार्ड जी आहे बाबा हिन में मैसेज में वञी ग़रीब लिखी 522 ते मोकिलिजे। परदेसी मेरा दिल ले गया जाते जाते मीठा मीठा गम दे गया कौन परदेसी तेरा दिल ले गया मोटी मोटी अखियों में आंसू दे। काके तू स्कूले जाना हुन्ना? हाँ जी चाचू जी। अच्छा ते मैनू दस क्यूट बेबी दा मतलब की हुंदा है? सोना काका। सोना काका? हाँ। तेरे मन में आपको हूरे मिलेंगी ना, वो हम ही औरतें होंगी जो आपको हूरों की शक्ल में मिलेंगी। Don't tell me. Oh my God, this is cheating. क्या चीटिंग? चीटिंग है। अगर यही पुराना सामान हमें नई पैकिंग में मिलेगा मैं नहीं। खून अगर हिक माफ़ हुजे हा हुनखे मारिया हा मथां गाॾी चाढ़िया हा चढ़ ब्रेक लॻाया हा टुंडो मंडो हुनखे ॾिसी पंहिंजो अंदर ठाहे। अॼुकल्ह जो प्यार इंग्लिश सां शुरू थो थिए ऐं सिंधी गारियुनि ते ख़त्म थींदो आहे। अरे छोरा शी इज अ नाइस गर्ल के सिंधी में ट्रांसलेट कयो जलबाणी पहिरां तूं ॿुधाए। साईं ही हिकु सुठी छोकिरी आहे। अरे शानू तूं ॿुधाए हाणे। वाह जी छोरी आहे। अरे हेॾे तोखे ख़र्ची घणी मिलंदी आहे? मूंखे 100 रुपया। ए बस 100 रुपया? तोखे घणी मिलंदी आहे? मूंखे 1000 मिलंदी अथई। 1000 रुपया एॾा किरी कंदो 50 खणी बकाया वापसि ॾींदो आहियां हाणे। भाऊ कहिड़ी मोबाइल ॾिनी अथई? छो छा थियो अथसि? फ्लाइट मोड ते हणा तो उॾरे ही नथी। भाईजान चूहे मार गोलियां हैं ने? जी भाईजान घर लेके जानियां ने? नहीं भाईजान मैं चूहे इत्थे ले आना। कमाल है यार। अरे दोस्त कल तो वॾो ख़ुशि हुए अॼु छो परेशान आहे? यार मुंहिंजी घर वारी जेकी आहे 25,000 जो जोड़ो वठी आई आहे। खिल घटि तो जी घर वारी के ॾेखारण वई थी। पप्पू बेटा डिफाइन एनर्जी। सर पूरा नहीं आता, थोड़ा लास्ट का पता है। ठीक है जितना आता है उतना सुना दो। एंड दिस इज कॉल्ड एनर्जी। अरे वार छो घणा कटराए आयो आं? यार उन खां 20 रुपया खुलिया कोन हुया इन जे करे मां चयोमांसि 20 जा ॿिया बि कटे छॾ। दोस्त मुंहिंजे हिन यारड़े खे चांहि पचाइण न ईंदी सलाह ॾिनीमांसि शादी कर हाणे माशाल्लाह मानी बि पचाए वेंदो ऐं भाॼी बि। यार तोखां हिकिड़ो सवाल पुछां? हाँ पुछ। हाँ तूं इहो ॿुधाए त मैं खे घणियूं टंगूं हूंदियूं आहिनि? हाँ 4 इहो तोखे चरियो बि ॿुधायो ने। हाँ तॾहिं त तोखां पुछो। भाऊ इहो तव्हां पढ़ियल आहियो? हा दा बिल्कुल। अब आए फेसबुक ते पोस्ट त लिखी दे गोइंग टू मीरपुर माथेलो। हितां घणो परे आहे? 10 मिंट खनि लॻंदा। हाणे 10 मिंट जे लाइ बि पोस्ट न लिखाईंदो। हेलो फिल्म केड़ी थी हले? अचो त भाकुर पायूं। बदतमीज या कल लाई वई बेशरम। आइंदा प्रोग्राम इन्हें आइंदा प्रोग्राम बेशरम जो। किससे पूछूं? हाँ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाई आपका तालीम है? हाँ MBA किया है। माशाल्लाह। आई डोंट नो का मतलब क्या है? मुझे नहीं पता। बाढ़ में जाए तुम्हारा MBA, तुम्हें इतना नहीं पता। यार तुम कितनी प्यारी हो। ओह थैंक यू सो मच। यार तुम बिल्कुल राजकुमारी जैसी दिखती हो। थैंक यू सो मच। और तुम क्या करते हो? मैं मजाक करता हूँ। माखी उठण आया पराए औरतुनि खे ॾिसण कोन आया आहियूं। ईअं पराए औरतुनि खे घोरे घोरे ॾिसंदे ने मचड़ा खाईंदासीं। अकुल सिखो। पापा
पापा जला ना पर तू जलाए तो ॾिसां थो तई बूथ में पाड़े न पटिया न कमो न कार सॼो ॾींहुं हिते वेठा आहियो लत हणाए त लाड़काणे वञी निकिरंदे तो रियाज़ ते हणजे मूंखे सिवण वञिणो आहे 15 साल लंडन में रही आयो आहियां तोखे उते कहिड़ी शइ अजीब लॻी मूंखे यार इहा शइ अजीब लॻी त नंढड़ो ॿार बि अंग्रेजी ॻाल्हाए पियो नाम क्या है किसका तेरा किसका अबे तेरा महाराज को थोड़ा कम सुनता दिखा है किसका तेरा नाम क्या है मेरा नाम ही किसका है तुम्हारे अब्बू कितने साल के हैं कितने साल का हम हैं वो कैसे ओ यार तुमको क्या पता है जिस दिन हम पैदा हुआ उसी दिन तो वो अब्बू बना कैसा खर आदमी है नगमा रूठ गई सद दिल टूट गई नगमा रूठ गई सद दिल टूट गई हम उसे बीमार करा के अरे काय को रो रहा टीचर मारी मेरी को काय को मारी चुड़ैल तेरी को ना उसको मुर्गी बोला अरे काय को बोला रे ऐसा काय को बोला तो हर पेपर में अंडा दे रही मेरी को